जी बिल्कुल नाज़रीन, जेका महांगाई जो सुनामी आयो आहे, जेका डीज़ल तेल ऐं पेट्रोल जेको आहे हफ़्ते में 2 दफ़ा जेको आहे सो वधियो आहे 60 रुपया। त मूं ॾिसंदो सॼे मुल्क जा फैज़गंज वासी बि उन महांगाई खां तंग अची विया आहिनि। कल्ह बि हिन चार्ज कयो, ॿिए ॾहाड़े पियो अचो त हिन ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन जो छा चवणु आहे। तव्हां हर हफ़्ते में 30 रुपया 40 रुपया तेल वधाईंदो त करे काॾे वेंदो? मज़ूरी आहे 500 रुपया। पेट्रोल ही बम आहे, असां ते बार बार किरियो थो वञे। हफ़्ते में 60 रुपया चढ़ियो आहे। हिकिड़ो नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज़ शरीफ़ बि करे थो चए त बाबा मां कपिड़ा खपाए अवाम जी ख़िदमत कंदुसि। अॼु उन अवाम जी ख़िदमत बावजूदि असांखे जीअणी जंजाल करे छॾियो अथई। असांजे पुरअमन एहतजाज कयो आहे महांगाई जे ख़िलाफ़। असल में पीपल्स पार्टी ऐं नून लीग वारनि जेको आहे सो 12 रुपया इमरान ख़ान अगरि गैह महांगो कयो त हुननि मार्च करे इस्लामाबाद वञी हुननि जी हुकूमत किराई। मरियम नवाज़ साहिबा चए थी जॾहिं अगरि 1 रुपयो बि पेट्रोल महांगो थींदो आहे त मुंहिंजे बाबे जी दिलि खे वॾो सूरु पवंदो आहे। गेह जेको 400 रुपया लीटर सां इमरान ख़ान जे दौर में वठंदा हुआसीं, अॼु उहो 700 रुपया लीटर खां पोइ आयल चढ़ी वियो आहे। कभी महंगाई होती है, कभी कत्ल गारत होती है, कभी नाइंसाफ़ी होती है। सबसे पहली बात ये है कि ये आपके नहीं है, ये हमारे नहीं है, ये पाकिस्तान के नहीं है, ये काबिज़ हैं, ये गैर मुल्की हैं। IMF से कर्जे लेके ये लूट के बैरूनी मुल्क में शिफ्ट कर देते हैं पैसे। मेरा मुतालबा ये है कि ये इतनी इनके पास दौलत है, इतना रखें जितना खाएं, इस्तेमाल करें। चलो 7 नस्लों के लिए रखें, 8 नस्लों के लिए रखें, 10 नस्लों के लिए रखें, बाकी अवाम में खर्च करके कौमी खजाने में डालें, महंगाई कम हो जाएगी। अमर शर, KTN न्यूज़, फैज़गंज।